एजाज सैयद इशा अयूब। सब खबरें शामिल करना से हिन वक्त जो हेडलाइंस। अड़धुरियों नई शफाफ चूंडुनि ते सॼे पाकिस्तान में इतफ़ाक़ आहे। समूरियुनि सियासी पार्टियुनि ऐं अॻवाणनि खे इलेक्शन में हिस्सो वठण जो हक़ आहे। निगरान हुकूमत जो समूरियुनि जमायतुनि खे हमवार मैदान फराहम करणु आहे। PTI जे इल्ज़ामनि ते ॿधल ख़त तव्हां खे मोकिले रहियो आहियां। निगरान वज़ीर आज़म हुकूमत जी सरबराह जी हैसियत में मामलनि ते गौर करे सदर डॉक्टर आरिफ अलवी जो निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ खे ख़त। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ अफ़गान अॻवाणनि जी धमकियुनि वारनि बयाननि खे अफ़सोसनाक करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त अफ़गान अॻवाणनि जे ताज़नि बयाननि खां पोइ हमलनि में तेज़ी अचणु मानाख़ेज़ आहे। पाकिस्तान में बदअमनी पखेड़ींदड़नि में गैर क़ानूनी परॾेहिनि जो हथु आहे। दहशतगर्दनि पाकिस्तान ख़िलाफ़ जंग जो ऐलान कयो आहे। दहशतगर्द अफ़गानिस्तान जी सरज़मीन इस्तेमालु कनि था। दहशतगर्दनि बाबति ॼाण अफ़गानिस्तान हुकूमत सां शेयर भी कई वई, पर पाकिस्तान मुखालिफ़ दहशतगर्दनि ख़िलाफ़ अफ़गानिस्तान के असराइदा कदम न खयां। रज़ाकाराणे तौर अफ़गान शहरनि के इज़्ज़त ऐं एहतराम सां वापसि मोकिले रहिया आहियूं। पाकिस्तान ते कंहिं बि मुल्क जो को दबाव नाहे। पारा चनार में कंहिंखे बि 1 इंच हिस्से ते कार्रवाई जी इजाज़त न ॾींदासीं। उम्मीद आहे त अफ़गानिस्तान जी उबूरी हुकूमत TTP ख़िलाफ़ कार्रवाई कंदी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ 2 ॾींहं जे उज़्बेकिस्तान जे सरकारी दौरे ते ताशकंद पहुची वियो। निगरान वज़ीर आज़म इक़्तिसादी सहकार तंज़ीम ECO जे 16हें इजलास में शिरकत कंदो। अनवारुल हक़ काकड़ इजलास जे साइड लाइन ते आलमी अॻवाणनि सां मुलाक़ातूं पिणु कंदो। निगरान हुकूमत रजिस्टर्ड अफ़गान पनाहगीरनि जे मुद्दे में 6 महीना वाद जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि मूजिब निगरान वफ़ाक़ी काबीना सर्कुलेशन समरी जी मंज़ूरी ॾेई छॾी। POR में वाद रजिस्टर्ड अफ़गान पनाहगीरनि ऐं संदनि ख़ानदान जे मेंबरनि ते लागू हूंदी। रजिस्टर्ड पनाहगीरनि जे कार्ड जो मुद्दो 30 जून 2023 ते ख़त्म थी वियो हो। मुल्क में रजिस्टर्ड अफ़गान पनाहगीरनि जो अंग 13 लख खां वधीक आहे। सुप्रीम कोर्ट में बेरिया टाउन कराची अमल दरामद केस जी ॿुधणी। अदालत बेरिया टाउन जे सुप्रीम कोर्ट में जमा थियल रक़म जा तफ़सील तलब करे वरिता। बेरिया टाउन जे कब्ज़े हेठि केतिरी ज़मीन आहे? सिंध हाई कोर्ट खां रिपोर्ट तलब। बेरिया टाउन ऐं मलिर डेवलपमेंट अथॉरिटी खे सबूतनि सां गॾु रिपोर्ट ॾियण जो हुकुम। अदालत जो सिंध हुकूमत ऐं MDA खे ज़मीन जे सर्वे कराइण जो हुकुम। अदालत दरख़्वास्त गुज़ार खे बि सर्वे टीम जो हिसो बणाए छॾियो।